घोटकी मां ख़बर ॾींदा हालत कंदकोट जे रहवासियुनि मलिक बिरादरी जे ॿिनि नौजवाननि जावेद मलिक ऐं बाबल मलिक जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ आल सिंध मलिक वेलफेयर फाउंडेशन घोटकी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी शौकत अली मलिक, गुलज़ार मलिक, खुर्शीद मलिक, इब्राहिम मलिक, वारिस अली मलिक, फारूक मलिक, हैदर अली मलिक ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मलिक बिरादरी जे माण्हुनि कंदकोट कशमोर में 2 ॾींहं अॻु क़तल थियल जावेद मलिक ऐं बाबल मलिक जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शौकत अली मलिक ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट कशमोर में 2 ॾींहं अॻु मलिक बिरादरी जे 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे, पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। कंदकोट में मलिक बिरादरी जे माण्हुनि खे क़तल कयो पियो वञे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP कंदकोट कशमोर खां मुतालबो कयो त 2 ॾींहं अॻु क़तल थियल मलिक बिरादरी जे 2 नौजवाननि जे कातलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।